जैकबाबाद का रिपोर्ट कर रहा है गुलाम हुसैन जखरानी। जैकबाबाद में 20 साल अग शहीद थियल सैयद अनवर शाह जे खून जो निबेरो मेड़ मिंथ काफ़िलो क़ुरान पाक ऐं इलाइक़े जा मोअज़्ज़िज़ीन साण करे सरदार नूर रहमान जखरानी जे अॻुवाणी में सैयद बिरादरी वटि पहुतो। सैयद बिरादरी पारां क़ुरान पाक मिंथ मेड़ काफ़िले खे मान ॾींदे इल्ज़ाम हेठि आयल मूसाणी जखरानी धुर खे खून माफ़ करे छॾियो। सैयद घराणो साबिरीन ऐं बख़्शिश जो घराणो आहे। रब जी रज़ा ख़ातिर असीं खून माफ़ करियूं था। साबिर शाह। ख़बर मूजिब जैकबाबाद में 20 साल क़त्ल थियल सैयद अनवर अली शाह जो खून जो मामले लाइ मिंथ मेड़ काफ़िलो सरदार नूर रहमान ख़ान जखरानी जे अॻुवाणी में क़ुरान पाक ऐं इलाइक़े जा मोअज़्ज़िन ऐं सैयद बिरादरी वटि पहुतो। सैयद बिरादरी पारां सैयद साबिर अली शाह, सैयद आसिफ अली शाह, सैयद कमाल शाह जूनियर पारां क़ुरान पाक मिंथ मेड़ काफ़िले में शामिल इलाइक़े जे मोअज़्ज़िन जंहिंमें सरदार नूर रहमान जखरानी समेत ॿियनि मोअज़्ज़िन खे मान ॾींदे इल्ज़ाम हेठि आयल मूसाणी जखरानी खे सैयद अनवर अली शाह जो खून माफ़ करे छॾियो। उन मौक़े ते मिंथ मेड़ काफ़िले में मुक़दम मोहिर ख़ान मीर ख़ान जखरानी, मुक़दम मिस्कीन जखरानी, मुक़दम नबी दाद जखरानी, मुक़दम शहज़ादो जखरानी, मुक़दम मीर हसन जखरानी, मीहो जखरानी ऐं ॿिया गॾु हुआ। उन मौक़े ते धुरियुनि खे खीर खंडु करे छॾियो ऐं सैयद साबिर हुसैन शाह, सैयद आसिफ हुसैन शाह, सैयद कमाल शाह जूनियर पारां दुआ बख़्शिश घुरी वई ऐं मीडिया सां ॻाल्हियूं कंदे चयो त सैयद घराणो साबिरीन ऐं बख़्शिश जो घराणो आहे। असांजी कंहिं सां कंहिं बि क़िस्म जी दुश्मनी नाहे हूंदी। असीं रब जी रज़ा हासिलु करण लाइ पंहिंजे भाउ शहीद अनवर शाह जो खून माफ़ कयो आहे।